कोयटा में दहशतगर्दनि जी विछायल बारूदी सुरंग जे धमाके में FC बलोचिस्तान जा 4 जवान शहीद थी विया आहिनि। ISPR जो चवणु आहे त सिक्योरिटी एहलकार मार्केट माइंस जी सिक्योरिटी ते मुक़रर थियल हुया। ISPR मूजिबि FC एहलकारनि जी गाड़ी मार्केट कोयटा रोड ते विछायल बारूदी सुरंग जो निशानो बणी, जंहिंमें FC जा 4 जवान शहीद थी विया। ISPR मूजिबि शहीद थियल जवाननि में सूबेदार सरदार अली खान, सिपाही मुसद्दिफ हुसैन, सिपाही मोहम्मद अनवर ऐं अवेस शामिल आहिनि। ISPR जो चवणु आहे त इलाइक़े में सर्च ऑपरेशन जारी आहे। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दनि जा इरादा मिट्टी में मिलाए छॾींदी। ISPR जो चवणु आहे त बलोचिस्तान में कुर्बानियुनि सां हासिल कयल अमन खे ख़राब थियण न ॾिनो वेंदो। ISPR मूजिबि मुल्क दुश्मन सिरनि जी बुज़दिलाणी कार्रवाई, दुश्मननि जूं साज़िशूं कामयाब नथियूं थी सघनि। सिक्योरिटी फोर्सेस हर तरह जी साज़िशनि खे नाकाम बणाइण लाइ पुरज़म आहे।